क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम तुनकिहुल मरातुल अर्बईन लिमालिहा वलिहसबिहा वलिजमालिहा वलिदीनिहा वक़ाल अल्लाहु तआला फ़ी शानि हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी बाआवाज़ बुलंद मदनी सरकार पे दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला इस्म मुहम्मदिन जिस्म मुहम्मदिन रूह मुहम्मदिन बलद मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम वाला आले इब्राहीम। शाह साहब तो जय अवल ना अल्लाह जो हिये मंजे हंडा पाए बांध गिचिया में डोह डमर बख्शा कावड़ गुस्से कूड़ खा पंहिंजी जान बचा इश्क अरबिया जाम सा रखी नीव निभा पर मिठो नाव मोहम्मद जो रग रग मंझर जा। इंतहाई मुबारक से लाइक है असांजो ॿाहिरनि जहिड़ो दोस्त साईं मोहम्मद असगर खोड़ो साहब उन जो बचड़ो घोट भाऊ अब्दुल रऊफ नंढड़ो मोहम्मद इब्राहिम मुबारक से लाइक है उन्हनि जा वॾड़ा जो ख़ुशीअ जे मौके ते क़ुरान जो वाइज़ करायो। इहा वॾी ॻाल्हि आहे। मौलविन खे बि असगर मारे अल्लाह शादीअ में वाइज़ कराइण हिन दौर जो जिहाद आहे। छो त असांखे ख़ुशीअ में त क़ुरान यादि ई कोन्हे असांखे गमीअ में क़ुरान यादि आहे। बाबो मरी वियो आहे क़ुरान खणी आहे अम्मा मरी वई आहे क़ुरान न मूंखे भी नंबर प्लेट हणी मां अज सची ॿुधायां आचरण अज जलसा इलाही इन प्रोग्राम जे करे मां 3 जलसा छॾिया आयुम भी ओॾही पियो वञा त माइटनि ॾे न पियो पहुचा जंहिं जलसे ते वञा तो तूं त पछाड़ी कर तूं कंदे न माण्हू ई भॼी वेंदा पोइ स्टेज ते मुलनि सां जहिड़ो शुरू बाबा माण्हू मांखे ॿुधनि त घुरायो ई मांखे न रेल मुलनि जी छो आई आहे। ॾींहं जा 3 जलसा छॾे आयो राति मां बलोचिस्तान आख़िरी वारो ॾिनो उथे। अच्छा हे कम हलियो त पोइ मुलो 5 ताईं हलंदो विधई या गॾई। खुशीअ में कुरान पढ़ाइण मोमिन जी निशानी आहे। गमीअ में त सभु पढ़ाईंदा आहिनि अम्मा मरी वई आहे क़ुरान कहानी आहे ॾाॾो मरी वियो आहे क़ुरान कहानी आहे पिणे मरे न ममताज मौला ई पढ़ाई भले पात्र सवाया खाए। गमीअ में क़ुरान खुशीअ में ॻाइणा वरी ॻाइण बि को फज़ीलत वारो हुजे न। हाणे जेको ॻाइण कढियो अथऊं न शाइरनि खे शर्म न चवण वारनि खे न वरी असां ॿुधण वारनि खे। हाणे जेके गाना कढिया अथऊं पक करे चल पक करे चल तुंहिंजो ई आया पिणे खां पुछो त ई कंहिंजो हणी हणी पिणस जा गोॾा कम छॾे विया आहिनि। वरी असांजो मौला ई मूंसां गॾु यार हुजनि मूंखे किले झंडे जे तुंहिंजे यार जे पचन मां पेचस न वई त यार हा त मोहम्मद जा ॾाढा नथा जो सुभाणे मज़ो न आहे ॾाढा नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा। नबी से मेराज करे मोटी आया अबू जहल के बुधायो त मां मेराज करे आयो अबू जहल आयो अबू बकर जे तरफ अबू बकर यार तुम्हारो छातो चे छातो चे तो 27 रजब 7 आसमान शरीकुल कलाम रब अर्श कुर्सी लोहा कलम 14 तबक जन्नत जहन्नम रब जो दीदार करे मोटी आयो अबू बकर अकुल मंझे तो सिद्दीक जो जवाब पुछा असगर जे दावत ते अचण वाला जे अबू जहल जे मोहम्मद तो चे दुनिया कूड़ी आ मोहम्मद सच्चो आ। राजा ने
मुस्तफा शान सिद्दीक अकबर इन जे घरे अलाए नगर अलाए त पहिरियों अबू जहल कई हे बे अलाए तो कराए अलाए जे कैसा राजी आ अलाए जे छा में राजी आ मुझे बेल चोड़े जन पोड़े जू नस कलमो पढ़ी पो अलाए कभी आ जा चया अलाए मुसलमान कंदो ही ना पुछो अबू बकर हुजूर जे गाल में केतरो यकीन आ जे सिज बीठो आ जे हा अख दिसे पे थे बीठो आ पर सोनो मोहम्मद जे सिज कोने सिद्दीक जो ईमान आ अख कूड़ी आ मोहम्मद सचो राजा न था जो सबा मजो ही ना आए राजा एड़ो ईमान खपे बड़े वास्कर बिना तो के निर्णय थे चुम्मी दिया खुदा जो कसम दोहला ना गायना ना नाचू ना शादी में मोहम्मद जो कुरान पियो हले सत चो सभा मतलब 500 विजी 1000 कढी नवाब शाह में हिकड़ो हमरा 100 विजी मुझा 5000 कढी पर सियाल फकीर कढंदो अल्लाह 25 जो धक मां समझो 75 वारो नोट सरकार को ना 75 जो नोट कढियो आके जा फोटो आयो तब हले कोन इन का मुंह जो फोटो हणी पोया जल्द लिखी छड़ियो आए त 75 जो पर सब में हल आए खुशी में कुरान पढ़ा खुशी मुसलमान आए ही हो ना जो को खुशी में अल्लाह के याद करे अरे रमजान का वो ईद पढ़ंदा हो ना रोजो एक कोन रखला ई जगह कोने का ईद हाल हाय खुदा जो कसम अचे वदो रमजान भी कराची ठपी आयो रात जो ऐलान थी तो रोजेदार अल्लाह जा प्यारो उठो साजा टे थिया बाकी बजिया तो वजह सा सुमण दिनो ता उठो उठो चा अबल वाव टुटो आजा न था तो हल मोला तू जाला जो पटे वालो आजा हाय सब मानू उथन था नंढा वडा अमीर गरीब पोड़ा जवान मर्द औरतों रब तुझे फरिश्तो हे रात जो चो थिया भाई पियो पकड़न चाय पियो करन चावल पिया चढ़न मानियो पियो पचन हे रात जो 3 बजे उथिया पुलिस आई आ जा रेंजर्स आई आ कई उतारियो रब इनके तुझे रमजान शरीफ उतारे माशाअल्लाह अच्छा अकील से फसल हणी रऊफ तू भी मुर्सी कजा बेड़ा कुछ दपने जो खर्च सजायो हाय हाय अल्लाह सबनी के बच्चन जो खुशुन खुदा जो कसम बच्चों घोट थे वडे में वडी पी मां जी खुशी आ जो बच्चे के घोट दिसा अल्लाह जेके छड़ा आया है सभिनीन जी पारत तई ये सियारो छो मोटियो आ मन को छोरो गैरत करे रमजान में भी शादी जायज आ मता को मुलो दागे रे पुछो मौलवी बैठो वलीमो खणी मगरिब का पो कयो अल्लाह तो जे उहिल्ल लकुम लैलत सियाम रफस इला निसाइकुम हुन्ना रमजान में रात जो खाओ पियो पंहिंजे माइंदे भी भले वनो पंहिंजे असा के पंहिंजी त वणे ही न थी ना पंहिंजी हूर घर वेचे आ पराई में ते बियो खर्च करे नबी से फरमायो मां के दुनिया में 3 शयूं पसंद सुभान अल्लाह जो हदीस पढ़ा मजो ही ना आए ॾाढा यार हाणे ताज़ी मानी खाधी तव ॾाढा मां त अञा मानी न खाधी आ मानी खाई तकीर क्या ना एड़ी क्या जो सूफ खोड़े जे गोठ मां जिन्न भी टपड़ करणी पई
खोड़ा चवंदा तो खां मथे केड़ो जिन थींदो 12 ही महीना चुप नबी से फरमायो माखे दुनिया में 3 शयूं पसंद केड़ियूं अतीब पहली खुशबू कुरान पढ़ो ना खुशबू हणो मस्जिद में वञो खुशबू हणो जुम्मे ते अचो खुशबू हणो तरावी ते अचो खुशबू असां वें चई न था बगल में धप जहिड़ो कुतो मोट हिकु खुशबू वन सा पंहिंजी ज़ाल छा जट जी छल न कारे बुरके ते नज़र पई कंदो पियो भॼ अड़े कमंद जी ट्राली थे अचे तो मुंडी न भञे दीदार बाजी अलाव राजी घर बारो भाई वन सा पंहिंजी ज़ाल ज़ालुनि जा वॾा हक़ अथव जे मां लाउड ते ॿुधायां न सुभाणे खोड़ा मानी पाण पचाई ॿुधायां ज़ालुनि जा हक़ ॿुधायां हा उहे था कनि जंहिंजी मंगणी थियल बि कान्हे हराम जो को सगरो हा करे ख़बर अथनि न मुलो त हवाई फेरिंग करे वेंदो हलियो ख़बर आयो न सूफ़ जे ॻोठ वारो वरी मर्दनि जा हक़ बि ॿुधाईंदुसि ईअं न त सुभाणे तव्हां वारी खट कमंद में पई हुजे नबी से फरमायो ज़ाल जा 3 हक़ वॾा 3 घोट तूं बि ॿुधजां हाय हाय ज़ाल जा 3 हक़ वॾा जेको पाण खाए ओ ज़ाल खे ॾेखारा पाण गंबट नूरानीअ ते बाकरा खाई तो जे ज़ाल ला दाल बि नथी लॻे जेको पाण पाए ओड़ा उम्दा कपड़ा लेडीज में फकीरियाणी के वठी दे बा ट्यों 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 वला तज़रिबुल वजह कॾहिं बि ज़ाल खे मुंह ते चंबो न हणजा रात जो चुमियूं था जो ॾींहं जो चंबा था चेहरो उज़वन जो सरदार आहे इन जे करे मां वाइद में ॿुधाईंदो आहियां न चुम्मी बि 5 क़िस्म हिकिड़ी चुम्मी इबादत आहे मां जहिड़ो मुलो ॾिठो आहे चुम्मीअ जी बि फज़ीलत बाक़ी 4 न ॿुधाईंदुमि जो त हाजी सूफ़ में छड़ा घणा आहिनि हिते एॾा छड़ा आहिनि जो ट्रक भरे वञी कचे दरिया में उछ हिकिड़ी चुम्मी ॿुधायां थो हिकिड़ी चुम्मी इबादत आहे उहा कहिड़ी जॾहिं हज उमरे ते वञबो न काबतुल्लाह शरीफ जे कुंड में हिकिड़ो पत्थर पियो जंहिंजो नालो हजर अस्वद नबी से फरमायो जेको न पत्थर खे चुम्मी ॾींदो न अल्लाह इन पत्थर खे क़यामत में बाक़ियूं ॾींदो चुम्मी ॾियण वारे खे सुञाणे जन्नत में वठी वेंदुसि सुभान अल्लाह जो त सोणे उमर जी ॻाल्हि हज़रत उमर से जमल चुम्मी ॾिनसि न तमल पत्थर सां ॻाल्हाई पत्थर खे छा चई वाल मन का हजर ला तन वला तजर तोखे सुञाणा थो तूं पत्थर आहे नफ़ो नुक़सान तुंहिंजे वस में न आहे तोखे चोथो चुमिया जो मोहम्मद तोखे चुमियो आहे ॾाढा नथा जो सुबा सहाबा जा नौकर ॿई तबलो कयो तकबीर शान सहाबा शान सहाबा अल्लाहु अकबर हाय या चुम्मी इबादत जे करे हाजी सूफ़ जे ॻोठ वारो चप्पन में वॾी ताक़त अथव इहा ताक़त सगरनि खां पुछी ॾिसो अहिड़ी ताक़त 11,000 बिजलीअ में बि न आहे सुभान अल्लाह जो त लतीफ़ खां चप्पन जी ताक़त पुछी ॾियां बेटा छा थो चए लतीफ़ तो जे लगी न उखड़े हाई जा होतन लखे लोहार गॾु थिया सवे सोनारन सुरी कान सैयद छे हज़ारे हथोड़न सा मेख महबूबन चप्पन सां चोरे रमज़ान में रात जो उथंदो रोज़ो रखंदो सॼो ॾींहुं उञ ते बुख ते चप खुश्क अखियूं पीलियूं रंग हाइड्रो 5 मिंट पिया रोज़े कोड में चप वेठा पिया चकियो
चप मां पंहिंजा तो चटिया मज़ो तव्हांखे छा लाइ जो हाय हाय रब पुछे थो मलाइको मानी पई आहे शरबत पियो आहे मिल्क रोल पियो आहे पकोड़ा फ्रूट खाइनि चवनि था मलाइका त रब ई न खाईंदई न पीअंदई जेसिताईं तूं मोकल न ॾींदेसि एॾा बागो बाग थो ॾे रोज़ा इफ़्तार थो खणे चए थो अल्लाहुम्मा इन्नी लक सुम्तु व बिका आमन्तु व अलैका तवक्कलतु व अला रिज़्क़िका अफ़्तरतु रब तुंहिंजे फ़रिश्तो राति रोज़े ते उथियो सभु दुआ माफ़ कयामांसि हाणे रोज़ो खोले थो जेका दुआ घुरंदो मां रब अर्श ते क़बूल करे छॾे रोज़े खुलण महिल दुआ क़बूल थींदी आहे असां वरी तमल विढ़ंदा आहियूं बेटा मूंखे पकोड़ा कोन ॾिनई मूंखे केलो कोन ॾिनई मलाइके लही आया आहिनि दुआ घुरंदा आमीन चओ हे नारगिन ते विढ़िया रमज़ान मुलनि जो महीनो न आहे दर्जन जो न आहे रमज़ान जन्नत कमाइण जो महीनो आहे नफिल पढ़ो त फर्ज़ जो सवाब पैकेज रिस्क एॾो वॾो फर्ज पढ़ो त 70 फर्जन जो सवाब हुजूर फरमाए शादीअ में ब कम कजो घणा आलिनू अल निकाह निकाहन जा ऐलान कजो पढ़ा ॾियारजो ख़ल्क़ गॾु कजो निकाह तमल पढ़जो जमल ख़ल्क़ जाम हुजे लिकी निकाह न पढ़जो लिकी निकाह पढ़ंदा रात जो चई बजे अब शायद वकील पूछी पोइ घोट खे वरी कन में मुलो ॿुधाईंदो बाबा कन में था पढ़ो त कम में वञे पढ़ो असांखे चूकियो चाले लिकाह लिकी न पढ़बो जेको मुलो लिकी निकाह पढ़े न वठी जी जगह मटे बेल चाठो जो त निकाह वा ज़िना जो ज़िद ज़िना में हर शइ लिखियल निकाह में हर शइ खुलियल हलो तो चयो न मां अस्पताल ईंदमि पोइ आईं कोन मां कुते वांगुरु नासूं हणी 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 मुंहिंजे मौला अलीअ जो निकाह कीअं थियो ॾाढा चओ अली अली चओ अली अली मौला अलीअ जा मुरीद ॿई हथ बुलंद कयो जो हथ हेठा वो कटड़ो चमन चमन गली गली चमन चमन गली गली मुझे मौला अली जो निकाह कियो हो हाय हुजूर छा फरमायो इन्नी तज़व्वजतु फातिमा बि अलीयन मां मोहम्मद पांजे प्यारी न्याणी फातिमा जो निकाह हैदर करार सां थो कराए असां मौला ये पढ़ंदा उन का से कुंवर जो नालो लाउड ते कीअं वठां नबी साईं न्याणियुनि जा लाउड ते वठो तो वारी मोहन दो निकाह में सॼी बिरादर हूंदी आहे सभिनि खे ख़बर आहे जोणे जो नालो बसरा आहे हे मां मिड़ई फर्ज़ी नाला वठंदो आहियां मथां कंहिंजी बसरा हुजे त फूकजी अल्लाह हाय आलिनो अल निकाह निकाहन जा ऐलान कयो पढ़ा ॾियारियो ख़ल्क़ गॾु कयो ॿियो हदीस जो ॿियो जुमिलो हाणे थो पढ़ा वजलू फिल मसाजिद इजलू फिल मसाजिद कोशिश करे मस्जिद में पढ़ो छो त मस्जिद जी बरकत ई पंहिंजी आहे हुजूर जे ज़माने में मस्जिद में माण्हू घणा ऐं हाणे वरी होटल ते घणा मुझे मौला अली खां पुछो अली मस्जिद में मज़ो आ या जन्नत में ॾाढा चओ अली अली चओ अली अली केॾी ख़ल्क़ आई आहे अल्लाह तव्हांखे बि बचड़नि जूं ख़ुशियूं नसीब करे न ईअं अस्कर वांगुरु प्रोग्राम कयो वड़े वास्कर सलाम थे मुर्स माण्हू माइन सां मोह ॾिनो न त असां खोड़नि जो मायूं अहिड़ियूं ॾिंगियूं न खुदा पना
मां पहिरीं मार्च ते घरां निकितो आं, अॼु वेंदुसि। अल्लाह छद वरी मायूं ॿुधण न लॻो। अल्लाहु अकबर। न त ज़ाल मुर्स मां कमु कढंदी त ॿिनि तरीक़नि सां। ॿुध घोट या ज़ाल कमु कढंदी त रोई। अल्लाह ज़ाल रोए न सूफ़ जे ॻोठ वारो टके जा परेशान न थियो। हुन जा रामबट हुजनि तव्हांजा टक कीअं रोई कमु कढंदियूं। मैं तेरे घर जो सुख कोनी ॾिठा पिणे ॾे त सही हिंदोरनि में लुॾंदी। ए सियालां दी बोली है। अल्लाह या कमु कढंदियूं मेणो तानो। कीअं तानो ॾींदो तंहिं कण त जुमा भला आहे। 60,000 दा हिंदोरा ॿिधा तेॾे घर छिगल खट ढुकी में खपाए मुंहिंजी गंबट मां हिंदोरो वतई बेॾियो सुलेमानी चांहि पापन सां वेठो। अल्लाह सलाम थई अस्कर जो दोहला न ॻाइणा न नाचू न बच्चे जे ख़ुशीअ में मुहम्मद जो क़ुरान तो पढ़ ॾाढा नथा जो सब ये खुशी करजे अस्कर कई आहे। असांजे करे वॾेरे खे पुट ॼाओ हैदराबाद मां खदड़ा घुराई सॼी रात निभागा नचा सुबुह जो छोरो ही गुज़ारे वियोसि। उमा खे फोन के मुंहिंजो बच्चो अल्लाह के जल दग पुट रब ॾिनो ढोल वॼाए अल्लाह के नाराज़ कई। हाणे शादियूं थियनि थियूं न माण्हू पुछंदा अबा ॼञ जूं गाॾियूं आयूं आहिनि। अबा ॼञ जूं गाॾियूं कुआर हिकिड़ी 300 गाॾियूं कुंभे पीढ़ीअ ते पिया वञूं। अहिड़ो अची माण्हुनि मां फथा कुआर हिकिड़ी टंबू बाहूं बदी हणो ते डिगीअ में जा वरी कुआर खां वधीक कार खे सिंगारींदा। कार खे मोड़ हार कार सच था चऊं त गारियूं था ॾियो। वरी शादीअ खां 7 ॾींहं पहिरियों कुंवार वेठी आहे वनवाह में जहिड़ो मुल्ह ओहे इत्काफ में वेठो। वरी घोट बि 3 महीना पहिरियों रवा तो पियो तिखो करे। खबरदार वरी शादीअ में जेके मायूं सहरातियूं चवनि न ख़ुदा पर रुगो कूड़ हणनि। अबा मुंहिंजी मानी खणी हिते रख त ज़हर न विझनि। अॼु बि वरी ओ शादापुर ज़रदारनि जे शादीअ में प्रोग्राम नथा जो सुभान अल्लाह मज़ो न आहे ॾाढा। अल्लाह दुआ कयो अल्लाह सभिनि खे बच्चनि जूं ख़ुशियूं नसीब ॾाढा दा आमीन। मायूं जेके सहरा चवंदियूं न सहरा ॿुधनि त कोन थियूं न असगर। रुगो कूड़ हणनि ॾंद तेरा न ले जा हलड़ी मासी चपरा। हाणे त बेनज़ीर वारनि पैसनि सभु कमाइनि जो दिमाग़ ख़राब कर। अॻे अञा पाण में मिलंदियूं हिक ॿिए खां पुछंदियूं ॿार बच्चा ख़ुशि अथई। हाणे पुछनि थियूं बेनज़ीर वारा पैसा मिलिया। नवाब शाह में मुंहिंजो दोस्त आहे ॿी शादी पियो करे मां झलियोमांसि न कर औलाद बि अथई छो थो करे चए हिकिड़ी मारींदी त ॿी छॾाईंदी। मुंहिंजो अदा कर कयईं त 4 महीननि खां पोइ रुनो। मुंहिंजो छो थो रोए चई हिकिड़ी झले थी ॿी बि खुटे थी। अल्लाह हाय हुजूर सादो फरमाए इदा तज़व्वजल अब्द जंहिं शादी कई उन अद दीन कायम कयो। शादी शादी असां वटि वरी जेको न पढ़णजे न ॼट छा चवंदा ए सभा पहुतला सभा बुज़ुर्ग पोइ खतरा सभु बुज़ुर्ग
जेको नबी जे सुन्नत के पूछी दे बुजुर्गा बस कर पड़ा वलकद अरसलना रुसुलन मिन कबलिका वजअलना लहुम अज़वाजन व ज़ुर्रिया। रब तो जेके नबी आया मां उन्हनि जूं शादियूं करायो उन्हनि खे औलाद भी ॾिनी। सुभान अल्लाह जो त ॻाल्हि खोलियां मज़ो न आहे ॾाढा भला छड़ा त ॾाढा जो सुभान ब कम अहिड़ा अथव जेके 1.25 लख नबियनि जी सुन्नत कहिड़ा हिकु निकाह 1.25 लख नबियनि जी सुन्नत ॿियो ॾाढ़ी असांखे ॾाढ़ीअ वारा वणनि ई नथा चढ़ूं था बस में मुला पोइते मुला हाय नबी से फरमायो तुन क्यों मराद ले अरबाइन शादी चैन ॻाल्हियुनि जे करे थींदी ले मालिया या त माण्हू रिश्तो कंदा पैसे जे करे पैसो ॾिसी रिश्तो न कजो अल माल गादिन वराहिन माल सुबह जो ईंदो शाम जो वेंदो माल ते कहिड़ो इतबार आहे ख़ुदा जो कसम कोई एतबार न जे करे माल ॾिसी बच्चन जे किस्मत जा फैसला न कजो किस्मत लिखण वारो मुंहिंजो रब आहे वॾे हसबे हा खानदान ॾिसी रिश्ता न कजो मुगलनि जो केॾो वॾो खानदान हो पछाड़ीअ कफन नसीब न थियो ख़ुदा ख़ुदा बेटा ही तो चए तू साईं तू सुभान तोखे चारो ही ना आहे चवण जो वसंदड़ शहर वैरान करे वसाए वाह कंहिंखे धाम नदी दबड़ी कंहिंखे माया बख्शी मण कंहिंखे बेकन बख्शी बकरीअ जी कंहिंखे धणी पियो बख्शी धण कंहिंखे पाली सुख पालकिन में कंहिंखां पिया ई पाहण पर तोलाऊं ताहण था ॾकन लिंग लतीफ़ आहे भी अकेलो आहे भी बेपरवाह साईं आयो साईं जो घर आयो अच्छा बाबू अस्कर जे दावत ते अचण वारो यार खे परचाइण लाइ 4 कम कबाइन चा सुभान अल्लाह जो तो पोइ ॿुधायां न न मज़ो न आहे तव्हां थकिजी पिया आहियो अस्कर ॿियो घोट किथे आहे नंढड़ो आहे न हा तो हर बि डिजाइन ते सभु नालो केॾो भलो अथसि मोहम्मद इब्राहिम इन वॾे घोट जो अब्दुल रऊफ नाला ई भला न त छोकरा चवंदा मेच में नाला रखो हाणे हैदराबाद मां छोकिरे खां पुछो नालो छा थी चए सामण मुंहिंजो ॿिए भाउ जो चए बादल मुंहिंजो टे भाउ जो चए बरसा मुंहिंजो पोइ माणे जो नालो खिवणो हूंदो मेच में नाला यार खे परचाइण लाइ 4 कम खबा घणा बाबा सभई नथा ॻाल्हायो 4 कहिड़ा हिकु यार जे दर ते चक्कर हणबा रब थो जे मूंखे परचाइणो अथव न मुंहिंजी मस्जिद में तव्हांजी हाज़िरी फुल हुजे मस्जिद मस्जिद असांखे मस्जिद खां 104 डिग्री बुखार रमज़ान में ईंदा सुबुह मगरिब नमाज़ थी हाय मुलनि जो माल खाई अचा मस्जिद में हाज़िरी फुल हिकु ॿियो यार खे परचाइण लाइ ख़र्च कबो हलो अगड़े जानी छा खाईंदे हुकुम कर मूं ते कॾहिं 200 ख़र्च कया अथई 6 लाख खपाए पियो छोरनि ते ख़र्च रब थो जे मूंखे परचाइणो अथव त मुंहिंजे नाले ते ख़ैरियत जाम ॾियो छो नथा जो सुभान अल्लाह हाजी सूफ़ जे ॻोठ में सुभान अल्लाह ते पाबंदी आहे छा ॾाढा सुभान अल्लाह जी माना छा आहे अल्लाह पाक का छा खां खाइण खां पीअण खां हलण खां सुम्हण खां निंड खां ज़ाल खां औलाद खां बच्चन खां
जमल असां चवंदो न अल्लाह पाक आ, रब चवंदो आहे फरिश्तो जेको चए थो अल्लाह पाक आ, इनखे गुनाहनि खां पाक करे इन जो नालो जन्नतिन जे लिस्ट में लिखी छॾ। टियों टियों यार खे परचाइण लाइ कहिड़ो कमु कबो? खाइण पीअण बंदि कबो। खाइण पीअण रब तो जे मांखे परचाइणो अथव न त रमज़ान में ॾींहं जो खाइण पीअण बंदि। चौथों कम कहिड़ो कबो यार खे परचाइण लाइ? सफ़ा न परचे न, बिस्तरो खणी वञी दर ते वेही रहंदुसि। रब तो चे जे मांखे परचाइणो अथव न रमज़ान जे आख़िरी ॾहे में बिस्तरो खणी अचे मुंहिंजे मस्जिद में एतिकाफ़ में वेही रहो। ईद जे चंड खां पहिरियों मां रब बख़्श जो ऐलान कंदुसि। मार नफ्स कुत्ते खे रमज़ान में सॼो जहिड़ो नफ्स था अथव। नफ्स चए थो खा पी मस्तियूं कर। रब तो चे न रोज़ो रख त इहो हीणो थे। सेहड़ फासाइण वेंदा आहियो न, अरे यार हाणे तूं हेॾा फिरी चए त मां हेॾा बिटाई छा थो चए? शिकारी निकिता शिकार ते पह पचारूं किन मारियो किन मारायो कि वरतो वरतो कन अदा मज़ो माणियो तिन जिन सूअर मारियो सुबह। नफ्स कुत्ते खे मोचड़ो आहे। फजर जी आज़ान ॿुधऊं निकिरी आया नमाज ते। बेटा हीअ ख़त लिखियो त मारे कुठे मुंह इन न वच सां वस गया पर तां सेखारियोसि तूं मुंहिंजे सवारीअ सां न लतीफ़े नफ्स कुत्तो मूंखां नथो सुधरे। बेटा ही छा थो चए? आधो खारो अन्न थोरो गाहु ॾेसि बुख ॾेसि। शाम जो रमज़ान में कीअं कुमा जा वेठा हूंदा आहियूं, बाक़ी घणा मिंट हल त ॿिनि शयुनि जे करे अल्लाह थो चए मां तव्हांजी मदद बि कंदो आहियां, तव्हांखे रोज़ी बि कहिड़ा? हिकु पोड़ा पी मां, ॿियो मासूम नंढड़ा बच्चा। असांजा ॿार मां जे पेट में ईंदा न 7 महीनो शुरू थींदो गंबट वेंदो डॉक्टरानी अल्ट्रासाउंड करे ॾिजाइण शुरू कंदो माइन खे। ॿार टेड़ो आ त तूं जॾहिं ईंदी आहियां अच साहु त माईअ जो हिते जूं कढ। मेजर ऑपरेशन आ 3.5 लख ख़र्च थींदा माईअ जे मरण जो ख़त। एड़ियूं ॻाल्हियूं कजूं जो ज़ाल खां वधीक मुड़ुस खे सूर शुरू जहिड़ो डिलीवरी हुनजी पई थिए। ऐं जंहिंमहिल ॿार ॼमंदो आहे न इहो नक्शो क़ुर में आहे। सुभान अल्लाह जो त क़ुर पढ़ा मज़ो न आहे ॾाढिया। सुम सबील यस्सर रब थो चए जंहिंमहिल बच्चो दुनिया में ईंदो आहे न इन जे अचण जा टोटल रस्ता मां रब पाण आसान कंदो। वल्लाहु अखरजकुम मिन बुतूनि उम्महातिकुम ला तालमून शैया। ॿार जमंदो आहे कंहिं शइ जो इल्मु न आहे। अबो कहिड़ो अम्मा कहिड़ी चाचा कहिड़ा मामा कहिड़ा का ख़बर न। ला तालमून शैया इनखे ख़बर कॾहिं पवंदी? जॾहिं 5 सालनि जो थींदो पोइ चवंदो अब्बा हुन में को ड्रेस गिंडी में स्कूल वेसां। अॻे कपिड़ा ई कोन सॼे पाड़े मां चकर हणी। उमिरि थींदा 5 जिस्म ते चढ़ंदा सोना संज। उमिरि थींदा 10 बुत ते चढ़ंदा वाह। उमिरि थींदा 20 त पोइ तकींदो पढ़ाई थी। अब्बा उन मेरी शादी करा पाण जी कम लॻो जाइए। उमिरि थींदा 30 मुड़ुस थींदो 6 उमिरि थींदा 40 जवानी थींदा 20 उमिरि थींदा 50 त पोइ खणंदो थधा साह। काथों रोड तो पंध पियो जा रोड जाए अगड़न जे पहिरियों उहा जाए। हाय
अगे टिमणियों बोरियों पियो खणे, अगे कमत जो ट्रालियों पियो भरे, हाणे चाह जो कोप न तो खड़े। ओ छोकरो मस्ती चढ़ियो या 5 ॾींहं तवा बिठाई तो चे मए पे मण खाया। है लतीफ भला बेटा वसाई मयो चेबो उठगे जय मए पे मण खाया। अजो रेड़न खां भरायो उथारियांस त उथे ना, हलायांस त हले ना, पलाणियांस पियो जिडा वग वयो ही तांगे पियो। उम्र थी न 60, हथ में हूंदस लठ। उम्र थी न 70, अकुल में पवंदस 71। उम्र थी न 80 त पो मती खसी। उम्र थी न 90 त पो घर में जड़ो कांव पियो लवे। पोड़न जी केर बुधे तो पोड़ा मुखे दान दी दान छोकरा बुधनी न था। तो छोरन जी बुधी चोरे चयो पे बसरा वठी दे तो चपरा कंध में छो आयास। इमाम मिड़ई फर्जी नाला वठंदो मथा कजे बसरा हुजे त फूकजी पो। अल्लाह उम्र थी 100 त पो न सजण के असरो न दुश्मन के। दुआ कयो त अल्लाह पाक भाऊ अब्रौफ जे निकाह के अर्श ते कबूल फरमाए। ॾाढा दा आमीन। अल्लाह सभिनीन के बच्चन जो खुशूं। अल्लाह इनके एड़ा बचड़ा दे जेके बाबा बाबा करे सदकन, अम्मा अम्मा करे सदकन, बातड़न बोलन सा अल्लाह इन जे घर के आबाद करे। सबई दुआ कयो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम। रब्बना अतमिम लना नूरना वगफिर लना। ए अल्लाह ये भाऊ अस्कर के नंढड़े इब्राहिम वालदैन के अल्लाह खुशी नसीब कई थी। ये असा सबने इनके बच्चन जो खुश हूं। ए अल्लाह असांजे बच्चन के तो घोट बना। ए मुझा करीम रब असांजे बीमारन के शिफा, रोड हादसन का बचा, अस्पतालन का बचा, कोर्टन का बचा, थानन को बचा, कबायली छेड़न का बचा। असांजा उस्ताद उस्तादुल उलमा शेखुल हदीस मुफस्सिर कुरान हजरत मौलाना साईं मीर मोहम्मद साहब साईं जी तबीयत नासाज है। ए अल्लाह असां जमायत ला वो रहमत छप्पर ही छां। ए अल्लाह साईं मीर मोहम्मद के सेहत अता फरमा, अल्लाह तंदुरुस्ती अदा फरमा। अयूब अलैहिस्सलाम जे शफा जे सदके शफा। ए अल्लाह तो जो मेहमान महीनो रमजान शरीफ अचे पियो, मुझा करीम रब वडो मुबारक महीनो वो महीनो आ जंहिंजे लाइ 2 महीना असांजो सोनो नबी दुआऊं। ए अल्लाह उन जा रोजा नसीब कर, तरावीह नसीब कर, शब कदर नसीब कर, एतकाफ नसीब फरमा। ए अल्लाह असांजे बीमारन के शिफा, जेके भी न गोठ मां आस पास मां साल में 50 साल में 10 साल तोखे प्यारा थी आहिनि, अल्लाह सभिनी जी बख्शिश कर, सभिनी जे कब्रुनि खे जन्नत पाक। ए अल्लाह इन घोट के बरकत ॾे, हिन जे राणीअ खे बि बरकत। ए अल्लाह हासदन जे हसद खां बचा, वेरन जे वेर खां बचा, गलत निगाहुल का बचा। जे तो आदम अलैहिस्सलाम ऐं अम्मा हवा साण जे दरमियान मोहब्बत पैदा कई, इन जोड़े जे दरमियान मोहब्बत पैदा फरमा। जे तो इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं अम्मा हाजरा साण जे दरमियान मोहब्बत पैदा कई, इन जोड़े जे दरमियान मोहब्बत पैदा फरमा। जे सोने अली रजी अल्लाह अम्मा खातून जन्नत साण जे दरमियान मोहब्बत पैदा कई, जे असांजे नबी अलैहिस्सलाम ऐं उम्महातुल मोमिनीन जे दरमियान मोहब्बत पैदा कई। मुझा मौला इन्हनि भलन निकाहन जे सदके भाऊ अब्दुरऊफ जे निकाह के बे अर्शद कबूल। असांजे सभिनी नौजवानन के घोट बना, हलाल वारी जिंदगी नसीब कर। मन अराद अन यल्की अल्लाह ताहिरन व मुतहिरन फलियतज़व्वजुल हराइर। ए अल्लाह पाक जिंदगी निकाह वारी जिंदगी है, शादी वारी जिंदगी आ। ए अल्लाह असांजे नौजवानन जे अखिन में हया पैदा कर, असांजे न्याणन के हया वारी जिंदगी नसीब फरमा। इन काज के कबूल फरमा।
सुबहान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन अल्लाहुम्मा सल्लि अला इसमें मुहम्मदिन जिसमें मुहम्मदिन रूह मुहम्मदिन बलद मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम। मौला जितरो टाइम दुनिया में रहा कल में जे तमार सा रहा पान दे घुराए जुबान थे पाक कलमो जारी फरमा।